अचण जो सिंध यूनिवर्सिटी हिकिड़े नौजवान सवाल कयो करण छा थो चाहीं उहो जेको मूं हुनखे जवाबु ॾिनो तव्हां ताईं वंड रखां थो। मूं हुनखे चयो त असां वटि हारी फसल जॾहिं कंदो आहे न, असां वटि मां जंहिं ज़िले में रहंदो आहियां उन में सारियूं थींदियूं आहिनि कणिक। जॾहिं उहे सारियूं जो फसल तयारु थींदो आहे, जेसिताईं महिनत थींदी आहे तेसिताईं झार असां वटि न ईंदी आहे, न उहा रोंपो कराईंदी आहे न लाभ कराईंदी आहे। उहा ईंदी तॾहिं आहे जॾहिं फसल तयारु हूंदो आहे। उहा झार जॾहिं जब उन फसल में पई खाई वेंदी आहे, क़ाबिल हारी पंहिंजी ज़मीन बचाईंदो आहे, वॾियूं हुन ते महिनतूं कंदो आहे, पेओ ठाहींदो, खांभाणी ठाहींदो, फटाका हणंदो, काठियूं हणी उन्हनि में अंदरि ॿाहुनि वांगुरु माण्हुनि वांगुरु टंगे उन्हनि खे ड्रेजां डपु करण लाइ अलाए केतिरा तरीक़ा इस्तेमालु कंदो आहे। पर जेकॾहिं क़ाबिल हारी न आहे त उन जी फसल खाई वेंदी आहे। अहिड़े क़िस्म जी झार सिंध में पुराणे दौर खां वठी लथल आहे। हीअ झार रुॻो फसल नथी खाए, हीअ झार नसुल बि खायो थी वञे, हीअ धरती बि खायो थी वञे, हीअ वॾा शहर खायो थी वञे, हीअ सामुंडियूं पटियूं खायो थी वञे, कोयलो खायो थी वञे, थर जी अछी मिटी खायो थी वञे, गैबीतेरे जो तेल खायो थी वञे। उहा झार लथल आहे। इहा पुराणे दौर खां वठी आहे। असां वटि जेके हारी आहिनि इन झार खे तड़ण वारा, उहे ईअं आहिनि जीअं फसल में अंदरि खमीस विधल हूंदी आहे, मथे जी जॻह ते मटु पियो हूंदो आहे, मथां रुॻो अखरनि में माण्हू छापियल हूंदो आहे, त झार बेवकूफ़ ॾिसी ऐं सम्झे त माण्हू बीठो आहे, इन करे न अचे। अहिड़े क़िस्म जा आहिनि हारी जन इहा महिनत कई आहे। के आहिनि जन खांभाणियूं हयूं आहिनि। मां चवां थो त इन धरती इन मिल्कियत जा जेके हक़ीक़ी वारिस आहिनि, उन्हनि जे दरनि आॾो पंजर हणजनि, उन्हनि में वॾा टी न विझजनि, उन्हनि में ॾोरियूं ॿधजनि, ऐं पोइ जॾहिं बि उहा सॼी सिंध में ॾोरियूं विराइजनि, पर टी न सभिनी, छो जो हीअ धरती जन जी आहे, उन्हनि वारसनि जे दरनि ते टी न हणबा न, छो जो उहे फसल में त कोन था हणनि, उहे ॿुधनि नथा। इन करे जेकॾहिं उहे इहो दरिया बचाइणो आहे, कोयलो बचाइणो आहे, ॿोली बचाइणी आहे, सामुंडियूं पटियूं बचाइणियूं, त उहे पंजर उन्हनि सभिनी जे दरनि ते हणी उहा ॾोर सॼी सिंध में विराए छॾिजे। पोइ जिथे बि झार ॾिसण में अचे ऐं जिथां बि सट अचे त सभु वॼी उथनि, सॼी सिंध ॾिसे ॿुधे ऐं गॾु थिए। उहे पंजर खोड़ण था चाहियूं। मां सिंधी आहियां, तूं बरोच आहीं, तूं फिलाणो आहीं, तूं मुगेरी आहीं, तूं दल आहीं, तूं फिलाणी ज़ात आहीं, इन करे तूं घटि आहीं, मां मोतबर आहियां। इहा नफ़रत समाजी मुआशी अॾियल आहे। फितरती तौरु पैदाइशी तौरु माण्हू वटि नफ़रत न हूंदी आहे। इहे मुआशिरो सेखारींदो आहे। इहे अलाए केतिरियूं नफ़रतूं पाड़नि जे नालनि ते, मज़हबी फ़िरक़नि जे नालनि ते, ज़ात पात जे नालनि ते, ऊच नीच जे नालनि ते, सरदारनि वॾेरनि ऐं ॿियनि नालनि ते जेके असां वटि जुड़ियल आहिनि न, इन्हनि सभिनी नफ़रतूं इहे एतिरियूं जॾहिं गॾु खणी पोइ बि बसियुनि में गॾु सफ़र करियूं था न, होटलनि ते गॾु वेहूं था न, तूं JS जो आहीं, तूं STP जो आहीं, तूं जस्म जो आहीं, पीपल्स पार्टी जो आहीं, तूं नवाज़ लीग जो आहीं, तूं फलाणी तंज़ीम जो आहीं, इन करे तोसां ॻाल्हाइणो ई कोन्हे। हर हिकु असांजे सिंध जे शहर में घटि में घटि 3 प्रेस क्लब हूंदा आहिनि, उहे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा ईंदा आहिनि। इहे गिला जो तालुक़ु या उन्हनि जी नफ़रत जेको हूंदो उहो उन्हनि ताईं हूंदो आहे। इहो समाज असां वटि घड़े ठाहे मोकिलीनि था। इहे एतिरियूं नफ़रतूं खणंदे जॾहिं पोइ बि एॾनि वॾनि हुजूमनि में मेलनि में सभिनि में गॾु आहियूं, त पोइ पंहिंजी धरतीअ मसइले ते पाण गॾु छो नथा बीहूं? उते इहे नफ़रतूं असांजे आॾो छो थियूं अचनि? दरिया वञे पियो, इहो त असां सभिनि जो आहे न, इन ते गॾु बीहूं न। इन में त पार्टियूं या ॿिया ज़ाती जेके नफ़रतूं अञा इहे आहिनि, इहे एतिरियूं जॾहिं खणूं था त इहा हिकिड़ी बि खणूं न। इन करे इहे जेके पंजरनि जो रसो आहे, इहो सॼी सिंध में हूंदो। हिकु सवाल, सिंध सभिनि सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे, कंहिं अकेले माण्हू जी मिल्कियत न आहे। जेका बि जहिड़े बि क़िस्म जी हुन में तरक़ी हुजे या तबाही थिए, उन में राय सभिनि सिंधियुनि माण्हुनि जी, चंद शख़्सनि जी न, इहो ई मुतालबो आहे। इन खां वधीक